नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। क़ंधकोट का खबर ॾिना। क़ंधकोट के बी सेक्शन थाणे के SHO अहमद, नवाज, जखराणी वॾे मुंशी امداد चانڈيو की مبينا زيادتين खिलाफ मस्जिद के पेश इमाम बाजार अहमद बजराणी की अगवानी में मस्जिद में पढ़ंदड़ ॿारनि समेत मस्जिद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई हुई। मुतासिर मौलवी बाजार अहमद बजराणी मीडिया अॻियां धाईंदे चयो त हिकु ॾींहुं अॻु क़ंधकोट के बी सेक्शन थाणे के SHO अहमद, नवाज, जखराणी ऐं वॾे मुंशी امداد चانڈيو की अगवानी में ज़िले में अगवा थियल मगविन की बाज़ियाबी लाइ पुलिस तोड़े बंद पयल वारे इलाइक़े में नाक़िस ऑपरेशन कई हुई, जंहिंमें पुलिस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार न करे सघी। रस्ते वेंदड़ मुंहिंजे पुट गुलाम अली बजाणी खे गिरफ़्तार करे लाकअप करे पुट जी आज़ादी लाइ रिश्वत तलब कई। न ॾियण जी सूरत में पुलिस मुंहिंजे पुट गुलाम अली बजाणी ते फुर जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मुतासिर मौलवी वधीक चयो त ॿारनि खे पाक किताब पढ़ाए घर जो चुल्हो ॿारंदो आहियां। मुंहिंजे पुट अली बजाणी निमाज़ पोश आहे। संदसि का NC दाख़िल कोन हुई। पुलिस रात फुर जो कूड़ो केस दाख़िल करे असां सां नाइंसाफ़ी कई आहे। वधीक मुतासिर मौलवी SSP कश्मीर सैयद असद रज़ा शाह तोड़े ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे असांजे एहतिजाज जो नोटिस वठी मुंहिंजे पुट खे पुलिस खां आज़ाद कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।